कराची में अॻिणो एसपी क्लिफ्टन नैरुल हक़ मुबैना तौर गुम थी वियो। एसपी नैरुल हक़ जे घरवारी मुड़ुस जे बासिया पिला सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सिंध हाई कोर्ट आमिर कुरैशी एडवोकेट ज़रिए दाख़िल करायल दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत, सिंध हुकूमत, IG सिंध ऐं सूबाई घरू खाते खे नोटिस जारी करे छॾिया। अॻूणे एसपी क्लिफ्टन जे बाज़ियापिला क़दम खणण जो हुकुम अदालत पारां धुरियुनि खां 2 हफ़्तनि अंदरि जवाब तलब। दरख़्वास्त में चयो वियो आहे त नैरुल हक़ खे 15 ऐं 16 मई जे विच में राति दरख्शां पुलिस जा वर्दी ऐं सादा पहिरियल कपड़ा पहिरियल एहलकार वठी विया। नैरुल हक़ इस्लामाबाद हाई कोर्ट मां पुलिस हिरासत में शहरी जे मौत वारे केस में ज़मानत हासिल कई हुई। नैरुल हक़ खे 16 मई ते वाॻियल अदालत आॾो पेश थियणो हो। 15 अप्रैल ते गिरफ़्तार कयल जवाबदार मुइज़ नसीम पुलिस जी हिरासत दौरान मुबैना तशद्दुद सबब फ़ौत थी वियो। शहरी जी मौत वारे केस में SHO अली रज़ा लगारी ऐं वॾो मुंशी गिरफ़्तार थियल आहिनि। SP नैरुल हक़ बि शहरी जे क़त्ल केस में नामज़द थियल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।